बसर था कटे। हेलो, कहिड़ो हाल आहे साईं? जय झूलेलाल। मज़े में हिकदमि। तव्हां ॿुधायो कीअं आहे कमकार? बढ़िया बढ़िया बढ़िया। ॿुधायो कीअं यादि कयव? धीरेण लाइ छोकिरी मिली आहे? वाह 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 वाह। फोटो चोस, फोटो मोकिले। हिकिड़ो मिंट साईं, हिकिड़ो मिंट। हे जंहिंमहिल छा जो फोटो फोटो थो करे? अरे यार, तो 1950 वांगुरु बिना ॾिठे शादी कराईंदो या? चुप कर। हा साईं, ॿुधायो न, ॿुधायो। हा, छोकिरी फॉरेनर आहे? न माना साईं, फॉरेनर वरी कीअं? ॾिसो, असांजो जेंट्स जो चाहे नुंहं सां वधीक ॻाल्हाइणो हूंदो न आहे। सुबुह नुंहं चांहि ॾींदी आहे, पेरे पवंदी आहे। मंझंदि जो घरु अची, राति जो घरु अची, पेरे पई रोटी ॾींदी आहे। इन खां वधीक ॻाल्हाइणो हूंदो न आहे असांजो। उंदर सॼो ॾींहुं अंधेरी गॾु, न उहो न सम्झे, न इहो न सम्झे, अॼु विड़ी न पवनि पाण में। हा, अच्छा, आहे सिंधी पर फॉरेन में रहंदी आहे। अच्छा, तव्हां तॾहिं फॉरेनर चयो, बराबरि। हा, अच्छा, किथे फॉरेन में साईं? चाइना में? अच्छा, वाह वाह। न फोटो ई कहिड़ी ज़रूरत आहे साईं, हिकदमि तव्हां ते भरोसो आहे। अखियूं बंदि करे तव्हां चयो त माना हा कंदासीं। हा, हिकदमि। छोकिरी छा करे साईं? अच्छा, टीचर आहे? वाह वाह। अच्छा, कुंफू कराटे टीचर आहे? चाइना में कुंफू कराटे वधीक हलंदो आहे? अच्छा। न तकलीफ़ कहिड़ी साईं, पाण हिकु तरीक़े सुठो ई आहे। असांजो देवरनि ते ॿुधे अथो न, मतां हुन चवंदा लतूं मुकूं खाई सुधरे। हा। ऐं पीउ छा करे साईं? होलसेल जो कमु अथसि? अच्छा। लेडीज़ ड्रेस मटीरियल? मुर्गियुनि जो होलसेल? पोल्ट्री फार्म? पोल्ट्री फार्म अथसि छा? अच्छा, हा, तव्हांखे चवण न ईंदो हूंदो, बराबरि। पोल्ट्री फार्म हूंदसि, मुर्गियुनि जो होलसेल। हा साईं, ॿुधायो न। हा, हले हिकदमि फ्री थी करे तव्हां कयो भले। हले। हा, काई ॻाल्हि न साईं, काई ॻाल्हि न। हा। जय झूलेलाल। छा चईं पप्पा? तुंहिंजे साम्हूं ई त ॻाल्हायो न, कन ॾेई ॿुधे पियो न। अञा छा थो पुछी? पप्पा, हाणे यार तकलीफ़ न थींदी रखड़ी अचनि में? माना हाणे जो असां हुन घर वेंदा ॾिसण चाइना हुनखे, त हाणे टिकटूं त फ्लाइटूं जाम महांगी मिलंदी आहिनि अर्जंट में। त तोखे कंहिं चयो असां अर्जंट में हलंदासीं? त पोइ कीअं कंदो? असां हुनखे चवंदासीं साईं असां कॾहिं ॿाहिरि विया न आहियूं, त टिकट वग़ैरह असां आइडिया आहे न कीअं कढाइणी आहे छा, त तव्हां ॾिसी ॿुधायो असांखे। जंहिं पाण चेक कंदो ख़बर पवंदसि की अर्जंट में महांगी आहे, त पाण ई चवंदो साईं हिन तरीक़े ते ॾिसो सस्ती थी मिलेव, हिन तरीक़े ते कढायो। माना ॿाहिरि वञण लाइ अकुलु खपे, पैसा न, अकुलु खपे, अकुलु। अरे त पप्पा, हे दफ़े त ठीकु आहे न, दिमाग़ लॻायो, पोइ बि त चकर लॻंदा न। तंहिं महिल छा कंदासीं? कहिड़ा चकर लॻंदा ॿुधाए न भाई। अरे पप्पा, हिन खां पोइ जेको शादी जो सामान मोकिलिबो आहे, जे गेंडियूं ठाहे मोकिलिबियूं आहिनि फ्रूट जूं, उहो कीअं फ्लाइट में खणी हलंदासीं फ्रूट जी गेंडियूं? हा, त फ्रूट हिकिड़ी अलॻि बैग में खणी हलंदासीं न, उते हली करे गेंडी वठंदासीं पाण ई, उते ई पैक कराए छॾींदासीं। हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? ॿियो चओ। पप्पा, असांजे त जंहिंमहिल कॉकटेल पार्टी हूंदी, छोकिरी हुते मेहंदी पार्टी हूंदी, बराबरि, हुन छोकिरो वेंदो आहे थोरी देरि मेहंदी पार्टीअ ते, ॿ टे ॼणा वठी करे। मां कीअं वेंदुमि चाइना ॿुधायो मेहंदी पार्टी ते? हुन अकुल जा जॾा फंक्शन सभु हिते ई थींदा, हुननि जा बि सभु फंक्शन हिते ई थींदा सभु। माना हुननि जो मेहंदी पार्टी ख़ाली अलॻि थींदो न, वेॾी ऐं शादी त हिकिड़ी थींदी न। त उहो रहंदा किथे? असांजे घर रहंदा। छोकिरी जो पीउ ऐं मां हेठि सुम्हंदासीं, छोकिरी जी माउ मम्मी मथे सुम्हंदा। अकुल जा जॾा होटल में रहंदा न, पाण ई होटल कराईंदा, पंहिंजा महिमान रहंदा हुते सभु। ॿियो चओ। अरे पप्पा, वरी पोइ सतावड़े ते चाइना वञिणो पवंदो, उतां अची वरी हनीमून ते वञिणो पवंदो ॿाहिरि किथे। हा, त माना ॾिसां सतावड़े ते लाचारी वञिणो ई थी, त हिकु कमु कंदा, हनीमून कैंसिल करे छॾींदासीं। ॿियो छा? रुगो ज़रूरी थोरी आहे, या खपेव हिते ई किथे आसे पासे में थी अचिजो हनीमून ते। हिते अथव अजंता एलोरा गुफाऊं जेके आहिनि, या लोनावाला खपई, माथेरन खपई, हिते थी अचे न आसे पासे में। वॾी ॻाल्हि आहे हिन में, हे सभु पोइ जी ॻाल्हियूं आहिनि, हाले ॾिसूं था पोइ। अंधेरी चाइना में चौंपलूं सुठी मिलंदी थी, यादि त कराइजे, धीरे लाइ वठंदासीं हिकिड़ी। हेलो एवरीवन, आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आई। अगरि पसंदि आई त प्लीज़ लाइक कॉमेंट शेयर, तव्हांखे ख़बर आहे करिणो आहे, ज़रूरी आहे इहो। एंड आई नो थोरो लेट थो विझां वीडियो मां, बिकॉज नवंबर मुंहिंजो सॼो ट्रैवलिंग में हली वियो, एंड दिसंबर में मां तव्हां लाइ हिकु स्पेशल वीडियो प्लान कई, जेके अञा थोरो सो टाइम लॻण वारो हुयो। सो उन जे बिहाफ ते मां अॼु इहा वीडियो विधी, बट जेकी स्पेशल वीडियो आहे जल्दी ईंदी, थोरो सो अञा टाइम लॻंदो बसि, बट नेक्स्ट वीडियो उहो ई आहे। एंड हुन में जाम महिनत था कनि, तो हुनखे ज़रूरु ॾिसिजो। एंड हुनखां पहिरियों सब्सक्राइब करणु जाम ज़रूरी आहे। सब्सक्राइब करण त तव्हांखे ख़बर आहे छा थींदो, जंहिं महिल बि मां न्यू वीडियो विझंदुमि तव्हांखे नोटिफिकेशन थी वेंदो। सो सब्सक्राइब हाणे ई कयो, हिते ई किथे सब्सक्राइब जो बटन हूंदो आहे, चेक कयो, हुते हूंदो आहे, प्रेस कयो, सब्सक्राइब कयो, एंड बस टेक केयर, जय झूलेलाल।